खिपरो में रहवासियन पारां गुम थियल नींगर जी ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। खिपरो लॻ ॻोठ उमर मंगरियो जो रहवासी नींगर जावेद पुट अला ॾिनो मंगरियो 9 मुहर्रम खां गुम हुजण सबबि संदसि घर भाती सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। जॾहिं त गुम थियल नींगर जी ॻोल्हा लाइ इंतज़ामिया के बि क़दम न आहिनि खंया ऐं अञा ताईं को ॾस पतो न मिली सघियो आहे। जॾहिं त गुम थियल नींगर जे वारसनि ॿुधायो आहे त असांजो ॿारड़ो मुहर्रम महीने खां गुम आहे ऐं घर में ॾुख वारी सूरत हाल आहे, पर एतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि चूंडियल नुमाइंदनि ऐं पुलिस असां सां को राब्तो न कयो। 2 महीना 13 ॾींहं थिया आहिनि मुंहिंजो छोकिरो विञाइजी वियो आहे। बेदिमाग़ो आहे, राति जो निकितो आहे ऐं 2 महीना पूरा थिया आहिनि। प्रेम गुम थी वियो ऐं महिर में 7 तारीख़ वेले छोकिरो। असां जाम ॻोल्हा कई है, भिटशार साइड हला हैदराबाद उमरकोट ॾे टंडो अलायर इन विच में जेके बि एरियो जाम ॻोल्हा कई है। मुतासिरनि मुतालबो कयो त असांजे बचिड़े जी ॻोल्हा में मदद कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।